हेलो, यस डॉक्टर तनवीर पियो ॻाल्हायां। सबिया ख़ान पे ॻाल्हायां। हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे। हा, हुकुम कयो। एमरजेंसी में हिकु मरीज़ अव्हांजे रूम खे शेयर कंदो। ओके? योर ऑर्डर इज ओबेड। थैंक यू सो मच। बाय। हेलो, सबिया ख़ान स्पीकिंग। डॉक्टर सबिया ऐं डॉक्टर तनवीर पियो ॻाल्हायां। हिते हॉस्पिटल जे ॿाहिरों पार्किंग में हिकु ग़रीब छोकिरी बेहोश पई आहे। प्लीज़ जल्दी स्ट्रेचर मोकिलियो। ओके ओके। वो एक गरीब छोकरी हुई जख्मी हालत में बेहोश ही वेचारी। पर मुश्ताक महमूद शहर जो वॾो बिज़नेसमैन ऐं मुअज़्ज़िज़ माण्हू आहे। मूं तव्हांखे उन्हनि लाइ चयो हो। हाँ डॉक्टर सबिया, तो मूंखे उन जे लाइ चयो, बट आई एम सॉरी। मुश्ताक महमूद शहर जो बिज़नेसमैन आहे, मुअज़्ज़िज़ माण्हू आहे। उनखे शहर जी हर अस्पताल में दाख़िला मिली सघे थी। ये गरीब वेचारी लाचार बेहोश फटके पई, हिनखे त शहर में किथे भी दाख़िला कान मिले। आई एम सॉरी। हेलो हेलो सबिया। आसिम? हाँ, किथे आई? मां अस्पताल जे ॿाहिरि पंहिंजी गाॾी में वेठो आहियां। ऑफिस में अच, मां तुंहिंजो इंतज़ार पई कयां। ओके ओके ओके, अल्लाह हाफ़िज़। सभी छा पई सोचें? डॉक्टर तनवीर जे बारे में पई सोचां। सभी तू मुझे उनदे डॉक्टर तनवीर जे बारे में छो पई सोचें? अहिड़ी ॻाल्हि न आहे, तोखे ख़बर ई न आहे। वो सभिनि खां अलॻि आहे। तूं सम्झी नथो सघीं वो केतिरो सचो ऐं अज़ीम माण्हू आहे। अहिड़ो कहिड़ो कारनामो कयो अथसि जो तूं हुनजी एतिरी तारीफ़ पई करे? आसिम बिल्कुलु अलॻि आहे। उनखे ख़बर आहे त 4 ॾींहंनि जो महिमान आहे, पोइ बि इन ॻाल्हि जी बिल्कुलु का परवाह ई नथो करे। वॾा वॾा टक थो ॾे, बहस थो करे, सभिनि सां प्यार थो करे, सभिनि जी मदद थो करे। अॼु हिकु ज़ख्मी छोकिरी ज़ख्मनि मां चूर फटके पई, उनखे पाण स्ट्रेचर ते खणी पंहिंजे रूम में एडमिट कराई। चइबो त तमामु वॾो माण्हू आहे। हू अजीबो ग़रीब माण्हू आहे। असां सभिनी डॉक्टरनि उनखे मिनतूं कयूं त मुश्ताक महमूद वॾो माण्हू आहे, उनखे हर अस्पताल एडमिट कंदी, पर हिन ग़रीब छोकिरीअ खे केर बि एडमिट न कंदो। तूं तसवुर ई नथो करे सघीं त केतिरो लविंग ऐं केयरिंग आहे।